इन लेक्चर में असीं फैक्टराइजेशन अलजेब्रिक फैक्टराइजेशन जी बिल्कुलु बेसिक सिखंदासीं। अलजेब्रिक फैक्टराइजेशन जी बेसिक सिखण खां पोइ असांजो फैक्टराइजेशन जे बारे में कॉन्सेप्ट डेवलप थींदो ऐं असीं फैक्टराइजेशन जे बारे में वधीक सिखी सघंदासीं। फैक्टराइजेशन आहे छा? असीं पहिरियों मल्टीप्लाई कंदा आहियूं। मल्टीप्लिकेशन असांखे मल्टीप्लिकेशन ख़बर आहे। फ़र्ज़ु कयो असीं एक्स खे मल्टीप्लाई था कयूं एक्स प्लस 5 सां, त हिन जो आंसर ईंदो एक्स स्क्वायर प्लस 5x। हीअ थी वई मल्टीप्लिकेशन। हीअ मल्टीप्लिकेशन जो आंसर आहे, हिनखे चइबो आहे प्रोडक्ट। जेको आंसर मिलंदो आहे मल्टीप्लिकेशन जो हुनखे प्रोडक्ट चइबो आहे। ऐं हुन मल्टीप्लिकेशन जे आंसर खे प्रोडक्ट खे असीं वरी मल्टीप्लिकेशन में लिखूं त हुनखे चइबो आहे फैक्टराइजेशन प्रोसेस। हीअ मल्टीप्लाई थियल आहे, हिनखे वरी असीं ही प्रोडक्ट आहे, मल्टीप्लाई थियल आहे प्रोडक्ट आहे, हिनखे वरी असीं साॻियो ई ॿिनि जुज़नि में लिखूं, ॿिनि फैक्टर्स में लिखूं। हीअ जीअं ॿ फैक्टर निकिरो, हीअ फैक्टर आहे ऐं ॿियो हीअ फैक्टर आहे ऐं हिननि जी हीअ प्रोडक्ट आहे। अहिड़े तरीक़े सां हिनखे वरी असीं फैक्टर्स में लिखंदासीं। इन प्रोसेस खे चइबो आहे फैक्टराइजेशन। सॉल्यूशन हाणे हिन में फैक्टराइजेशन में ॾिसणो आहे त कॉमन कहिड़ो आहे। हिते आहिनि ई कुल ॿ टर्म्स, हिन ॿिन्ही में कॉमन कहिड़ो आहे? एक्स हिन में बि आहे, एक्स हिन में बि आहे। एक्स कॉमन कढंदासीं, हितां एक्स कॉमन वियो यानी हिन सां डिवाइड कंदासीं। एक्स कॉमन वियो एक्स त हितां एक्स बचो ऐं हितां एक्स कॉमन वियो त हितां ए बचो। इहो थियो आंसर। हिननि खे मल्टीप्लाई कयो, साॻियो ई आंसर मिली वेंदो। इहे थिया फैक्टर। कहिड़ा ॿ फैक्टर आहिनि? हिकु ई फैक्टर आहे, हिकु ई फैक्टर आहे। हिन जा फैक्टर मालूम कयूं। सॉल्यूशन हिन ॿिन्ही में ए कॉमन आहे, ए कॉमन कढंदासीं त हितां ए कॉमन वई, ॿ पावर आहे, हिकु पावर कॉमन निकिरी वियो त बाक़ी हिकु पावर बचो। ॿ साॻा ई, 2 सेम ए सेम माइनस सेम 3 सेम ए कॉमन निकिरी वई। इहो थियो आंसर। क्वेश्चन नंबर 2, हितां ॿिन्ही में पी स्क्वायर हिन में बि आहे, पी स्क्वायर हिन में बि आहे। पी स्क्वायर हितां जेकॾहिं कॉमन कढंदासीं यानी पी स्क्वायर खे पी स्क्वायर सां डिवाइड कंदासीं त 1 ईंदो, पी स्क्वायर कॉमन। ऐं हितां पी स्क्वायर कॉमन कढंदासीं त क्यूब अचंदो, पी 2q। आंसर इहो थी वियो। क्वेश्चन नंबर 14, ही जेके बि एग्ज़ाम्पल आहिनि मैट्रिक जे पुराणी किताब ओल्ड बुक मां वरितल आहिनि, उनजी पहिरीं एक्सरसाइज़ मां। हिन में असीं सॉल्यूशन हितां कॉमन निकिरंदो 12x। हे थींदो 1 प्लस हिन ते 4 जी टेबल 12 जी 4 टाइम टेबल लॻंदी। 12 जी हिन ते टेबल हिकु दफ़ो, एक्स बि हिकु दफ़ो, ऐं हिन ते 12 जी टेबल 4 टाइम लॻंदी ऐं एक्स बि कॉमन कढूं त बाक़ी हिकु एक्स बची, हिकु पावर बचो एक्स जो। वाई सेम। सिमिलरली क्वेश्चन नंबर 5, हिननि में 3 टर्म्स आहिनि। हाणे हिननि टिनी में असांखे एक्स बि कॉमन आहे, एक्स हिन में बि आहे, हिन में बि आहे, हिन में बि आहे, ऐं हिननि टिनी में असांखे 3 बि कॉमन आहे त 3x कॉमन कढंदासीं टिनी मां त हिते थींदो एक्स, छो 3x वियो बाक़ी हिकु पावर बचो, हिन में हिकु पावर आयो। हिन मां असीं टिनि जी टेबल हिन ते 2 दफ़ा थी लॻे त 2 ए स्क्वायर सेम ऐं एक्स वियो बाक़ी हिकु पावर बचो एक्स। माइनस सेम 3 वियो, 3 कॉमन निकिरी वियो, एक्स बि कॉमन निकिरी वई, बाक़ी एक्स क्यूब बचो। क्वेश्चन नंबर 6, सॉल्यूशन हिन में 7 आहे, हिन में बि 7 कॉमन आहे, हिन में बि 7 कॉमन आहे। पी स्क्वायर हिन में बि कॉमन आहे, पी स्क्वायर हिन में बि कॉमन आहे, पी स्क्वायर हिन में बि आहे। सभिनी में 7 पी स्क्वायर कॉमन आहे। 7 पी स्क्वायर कॉमन कढियोसीं त हिते थींदो 1, छो त 7 पी स्क्वायर हिकु दफ़ो टेबल लॻो, माइनस हितां 7 निकिरी वियो, पी बि निकिरी वई स्क्वायर, बाक़ी पी बचो, पी हिते ईंदो ऐं हिते थींदो 2, 2 दफ़ा लॻंदसि ऐं पी स्क्वायर अची वेंदो। हीअ थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 7, हिते 4 टर्म्स आहिनि। 4 टर्म्स आहिनि, सभिनी में कॉमन न आहे एक्स, सभिनी में वाई कॉमन न आहे, सभिनी में ज़ेड कॉमन न आहे। पोइ ॾिसूं किन में कॉमन आहे। हिन ॿिन्ही में एक्स कॉमन आहे ऐं हिन ॿिन्ही में ज़ेड कॉमन आहे। हिननि मां एक्स कॉमन वठंदासीं, हिन मां ज़ेड कॉमन वठंदासीं। हितां एक्स कॉमन वठूं त थींदो एक्स प्लस वाई। एक्स हितां कॉमन निकिती, एक्स बची, हितां एक्स कॉमन निकिती, वाई थी हिते बची हिते, प्लस हितां ज़ेड कॉमन आहे, ज़ेड कॉमन कढीसीं त हिते एक्स सेम ऐं वाई हिते थी। हाणे हिननि ॿिन्ही में कॉमन छा आहे? हिन सॼे में ऐं हिन सॼे में
ॿिन्ही में एक्स प्लस वाई कॉमन आहे, इहा ॿाहिरि कढंदासीं। एक्स प्लस वाई कॉमन थी ऐं बाक़ी छा बचा, ही ऐं ही, एक्स ऐं ज़ेड कॉमन बचा। त आंसर कहिड़ो थी वियो, ॿ ब्रेकेट में थी वियूं। ही फैक्टर्स थी विया आहिनि मुकमल। हिननि खे मल्टीप्लाई कंदा त वरी साॻियो ई आंसर मिली वेंदो, पर आंसर असांजो फैक्टराइज़ेशन ई थी वियो। सॉल्यूशन क्वेश्चन नंबर 8, हिते कॉमन ॿिन्ही में ए आहे ऐं हिन ॿिन्ही में कॉमन बी आहे। ए कॉमन कढूं था त हिते थींदो ए ऐं हितां थींदो 2। हिन में बि असीं बी कॉमन कढूं त हीअ थींदो ए प्लस 2। ए प्लस 2 ॿिन्ही में कॉमन आहे, ए प्लस 2 कॉमन कढियोसीं, बाक़ी छा बचो, ए प्लस बी। इहो थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 13, हिते बि 4 टर्म्स आहिनि, ॾिसणो आहे असांखे। हिन ॿिन्ही में कॉमन आहे एक्स वाई ऐं हिन में कॉमन ज़ेड आहे। एक्स वाई कॉमन कढूं त हिते थींदो ए, एक्स वाई कॉमन निकिरियो ए, हिते थींदो बी सी, एक्स वाई कॉमन निकिरियो बी सी बचो। हिननि में माइनस ॿिन्ही में आहे, माइनस कॉमन ऐं ज़ेड बि कॉमन आहे। माइनस ज़ेड कॉमन, हिते थींदो ए, हिते थींदो माइनस इंटू माइनस, माइनस कॉमन निकिरी वई त थींदो प्लस बी सी। बी ए प्लस बी सी हिते ॿिन्ही में कॉमन आहे, ॿाहिरि कढंदासीं ए प्लस बी सी, आंसर असांखे मिलंदो एक्स वाई माइनस ज़ेड। क्वेश्चन नंबर 14, सॉल्यूशन। सभिनी में हिते ऐं हिते 6 कॉमन आहे, बहरहाल हिन खे सेट कबो। सेटिंग ईअं कबी त ए वारे सां गॾु लिखबा, या एक्स वारे सां गॾु लिखूं ऐं वाई वारे सां गॾु लिखूं। ईअं बि सही आहे, ॿई तरीक़ा असीं अप्लाई करे सघूं था। ए वारे सां गॾु ऐं ही ॿई गॾु रखूं, ईअं बि थी सघे थो, या ईअं बि थी सघे थो एक्स वारे सां गॾु, वाई वारे सां गॾु, ऐं सेटिंग अहिड़ी थी वञे जीअं फैक्टर मालूम थी वञनि। हाणे हितां रखूं असीं एक्स वारे सां गॾु, 6a स्क्वायर एक्स स्क्वायर माइनस 9b स्क्वायर एक्स स्क्वायर। ही हाणे रखूं ॿई गॾु, वाई वारा 12। हाणे रखूं पहिरियां रखूं 8, छो त हेॾां पहिरियां नंढो आहे पोइ वॾो अंग आहे, त हेॾां बि अहिड़े तरीक़े सां पहिरियां नंढो रखंदासीं। 8a स्क्वायर वाई स्क्वायर प्लस 12b स्क्वायर वाई स्क्वायर, जीअं सेटिंग थी वञे। ॾिसो हिते 6 आहे, पोइ 9 आहे, ए स्क्वायर आहे, पोइ बी स्क्वायर आहे। हिते बि अहिड़े तरीक़े सां रखंदासीं, भले वाई स्क्वायर कॉमन बि निकिरी वञे, जीअं सेटिंग में फैक्टर्स निकिरी वञनि। हिते 3a एक्स स्क्वायर कॉमन, 3x स्क्वायर कॉमन, त हिते थी वेंदो 2 दफ़ा लॻंदसि टिनि जी टेबल ऐं ए स्क्वायर अची वेंदो। हिते माइनस 3b स्क्वायर अची वेंदो, ऐं हितां हाणे माइनस कॉमन आहे, माइनस कॉमन ॿिन्ही में, ऐं वाई स्क्वायर कॉमन, माइनस 4y स्क्वायर, 4 जी ॿिन्ही ते टेबल लॻे थी, माइनस 4y स्क्वायर कॉमन कढंदासीं त हिते थी वेंदो 4 निकिरियो, 4 जी टेबल घणा दफ़ा लॻी हेठि ते 2 टाइम ए स्क्वायर, माइनस कॉमन कढीसीं तॾहिं हिते माइनस थी वेंदो, हिकिड़ी माइनस निकिरी प्लस, माना माइनस इंटू माइनस प्लस आहे, त 12 ते 4 जी टेबल 3 टाइम, छो त 4 कॉमन आहे। बी स्क्वायर सेम, ॿिन्ही में 2a स्क्वायर माइनस 3b स्क्वायर कॉमन आहे, त आंसर असांजो अची वेंदो, हिते आंसर लिखूं था 2a स्क्वायर माइनस 3b स्क्वायर ब्रैकेट 3x स्क्वायर माइनस 4y स्क्वायर, 3x स्क्वायर माइनस 4y स्क्वायर, इहो थी वञे आंसर। क्वेश्चन नंबर 16, सॉल्यूशन। क्वेश्चन नंबर 16 में हिन ॿिन्ही में ax स्क्वायर कॉमन आहे, हिन ॿिन्ही में bx कॉमन आहे, हिन में माइनस bx हिते कॉमन आहे, हिते c कॉमन आहे। ठीकु आहे, ईअं असीं हिन जा कॉमन कढूं, हिते ax स्क्वायर कॉमन त थींदो हिते x प्लस 1, हिननि में माइनस bx कॉमन, bx हिन में बि आहे, bx हिन में बि आहे, माइनस bx कॉमन त हिते थी वेंदो x प्लस 1, हितां माइनस c ॿिन्ही में आहे, c कॉमन कढूं त x प्लस 1 थी वेंदो, x प्लस 1 हिननि टिनी में कॉमन आहे त आंसर थींदो x प्लस 1, ऐं हेॾां हीअ थींदो ax स्क्वायर माइनस bx माइनस c,
ही थी वियो आंसर हिन जो।